अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अॼु जेको असांजी जेका पहिरीं वीडियो आहे उन वीडियो में असां हिकिड़ी सीरीज़ मूं ठाही आहे जंहिंमें तव्हां दोस्तनि ऐं शागिर्दनि जे लाइ कुझु अहिड़ियूं साइंसी शयूं या साइंसी जेके सवालात आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाइजनि। त उन साइंसी सवालनि जी जेका सीरीज़ में अॼु जेको पहिरियों सवाल आहे उहो चवे साउंड बैरियर छा थींदो आहे। इहो साउंड बैरियर जो जेको टर्म आहे त उहो जेको वर्ल्ड वार 2 खां पोइ उहो माना मंज़र आम ते आयो। उन में चयो वञे थो त ड्राई एयर जेका आहे ड्राई एयर 20 डिग्री सेंटीग्रेड ते उन में जेका हवा जी रफ़्तार जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे 343 मीटर पर सेकेंड थिए थी ऐं 1234 किलोमीटर पर हावर बि चई सघूं था ऐं 1125 फुट पर सेकेंड बि चई सघूं था। जॾहिं का बि शइ हवा जी इन रफ़्तार खां ज़्यादा तेज़ हले त पोइ हिकिड़ो ज़ोरदार धमाको पैदा थिए थो ऐं जंहिंखे असां साउंड बैरियर जो टुटणु चऊं था। जीअं त मिसालनि हवाई जहाज़ आहे जॾहिं उहो उॾामे थो त उनखे हवा जी जेका रगड़ आहे एयर रेज़िस्टेंस जो उनखे मोह ॾियणो पवे थो ऐं उन ई बिना ते उन्हनि जी जेका बॉडी जेका शेप आहे फ्रंट जेका साइड आहे उहा नोकीली बनाई वई आहे। अगरि हवाई जहाज़ जी रफ़्तार साउंड बैरियर यानी 1200 किलोमीटर सां जेका ज़्यादा थी वञे त पोइ हवा जी जेका रगड़ आहे उहा उनखे थोरी गैर मामूली वधी वञे थी। असल में हवा जा जेके मालिक्यूल आहिनि उहे हवाई जहाज़ जे उन हद सां जेका गुज़रण जी जेका रफ़्तार आहे उनखे उहे साथ नथा ॾेई सघनि ऐं साथ न ॾियण जे सूरत में हिकिड़ो ज़ोरदार आवाज़ु पैदा थिए थो ऐं आवाज़ु पैदा थियण खे असां जेका आहे उहा साउंड बैरियर जो टुटणु चऊं था। ऐं दरअसल साउंड बैरियर हिकिड़ी लिमिट आहे ऐं लिमिट खां जॾहिं उहो क्रॉस थिए थो त उन में हिकिड़ी ठका या हिकिड़ो ज़ोरदार आवाज़ु पैदा थिए थो। थैंक यू वेरी मच। असांजो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं ईंदड़ जेके असांजी वीडियोज़ आहे उहे बि साइंसी अहिड़नि सवालनि ते मुश्तमिल हूंदियूं। महिरबानी।